नाज़रीन, सखर में कोरोना वायरस सबब औरत फोत थी वही है ऐं केतिरा ई नवां केस बि ज़ाहिर थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर फरीद सुमरो सां। जी फरीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, सखर में जेके आहिनि उन्हनि में ॾींहों ब ॾींहों वाध अची रही आहे ऐं अॼु जेको आहे कोरोना वायरस जी जेको आहे मरीज़नि जी जेको आहे टेस्ट कई वई आहे, उन में 508 माण्हुनि जी टेस्ट कई वई आहे, जंहिंमें 54 माण्हुनि जी जेका टेस्ट आहे उहा पॉज़िटिव आई आहे। मां इहो ई ॿुधाईंदो हलां त एयरपोर्ट रोड जी रवासन 70 साला पीरसन औरत नसरीन जेका उहा बि कोरोना वायरस जे वबा तहत जेको उहा वफ़ात करे वई आहे, जंहिंजो मर्द जेको आहे उहो ईडी सेंटर वारनि हवाले कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे जेका नोटिफिकेशन रिपोर्ट मोकिली वई, उन में सखर जा जेके सखर रोड़ी ऐं पनवाकिल जा मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सील कयो वियो आहे ऐं स्मार्ट जेको आहे लॉकडाउन कयो वियो आहे। उन्हनि में उन्हनि पाड़नि में शाह ख़ालिद कॉलोनी, सिंधी हाउसिंग सोसाइटी, लोकल बोर्ड ऐं मेमून मला वर्कशॉप रोड नज़द हिरा अस्पताल, हैदरी मस्जिद, पुराणो सखर, ग्लैमर अपार्टमेंट, क्वींस रोड ऐं एसडीएम ऑफिस जे भरिसां जेके इहे ऑफिसूं आहिनि, इन्हनि खे जेको आहे आइसोलेट करे पंहिंजो लॉकडाउन कयो वियो आहे। ऐं उन सां गॾु जेको आहे पनेआकिल जा जेके पाड़ा आहिनि, जंहिंमें भेलार आहे ऐं सुमरामल आहे, रोड़ी जो जेको पाड़ो आहे उन में हिंदू मलो आहे ऐं गजन पाड़ो आहे, उन्हनि खे बि जेको आहे त लॉकडाउन करे सील कयो वियो आहे। ऐं DHO इन शइ जी बि तस्दीक कई त जेको आहे त माण्हू अगरि एहतियात कनि त अञा जेको आहे हिन में जेको आहे घटिताई अची सघे थी, पर जेके माण्हू एहतियात न कंदा त उन मुताबिक़ जेको आहे त वधीक जेको आहे हिन केसनि में जेको आहे वाध अची रही आहे। इन जे करे जेको आहे माण्हुनि खे एहतियात करणु घुरिजे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।